बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर्जो छहों, सबक ॿियों। सबक जो उनवान आहे पोरिहे जी अज़मत। जीअं त ॿारो असां हिन सबक में पोरिहे जी अज़मत ॼाणींदासीं। पोरिहे में इंसान जी अज़मत लिकियल आहे। पूरी दुनिया में हथ जे पोरिहे खे वॾी क़दुर जी निगाह सां ॾिठो वञे थो। पोरिहे जो मतिलबु आहे पंहिंजनि हथनि सां कमु करणु। जेको इंसान पोरिहे खां नटाए ऐं सुस्ती करे थो उहो ॿियनि जो मोहताज रहे थो। अहिड़ो माण्हू पंहिंजे ओड़े पाड़े ऐं क़ौम ते बार हूंदो आहे। असांजे नबी सॻोरे पघर जे पोरे खे रिस्के हलाल चयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोरियत लाइ फरमायो आहे त पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि पोरियतुनि जो एतिरो त मान आहे जो पाण फरमाइनि था सभ खां पाक लुक़्मो उहो आहे जो पंहिंजे हथनि सां कमाइजे। हज़रत पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन समूरी उम्मत जा अॻुवाण हुआ पर पंहिंजो कमु पाण कंदा हुआ। जॾहिं हिजरत करे मदीने मुनव्वरा आया ऐं मस्जिद नबवीअ जी अॾावत थी रही हुई त पाण असहाबनि सां गॾु पोरियो कयाऊं। खेनि हथ जे पोरिहे लाइ एतिरी त इज़त हूंदी हुई जो घर में ॿारनि लाइ काठियूं बि पाण करे ईंदा हुआ। खंदक जी जंग में जॾहिं मदीने मुनव्वरा जे ॿाहिरां खाई खोटी पे वई त पाण बि उन खोटाईअ में हिसो वरिताऊं। अल्लाह ताला जा नबी सॻोरा, असहाब ऐं बुज़ुर्ग तोड़े वक़्त जा हाकिम पिणु पंहिंजे हथनि सां पोरियो कंदा हुआ। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ज़रहूं ठाहे पेट गुज़र कंदो हो। हज़रत अली करमुल्लाह वजह यहूदियुनि जे बाग़नि में मज़ूरी कंदो हो ऐं पंहिंजे कमायल रक़म मां यतीमनि, मिस्कीननि ऐं क़ैदियुनि ते बि ख़र्च कंदो हो। पर सभ खां वॾी मिसाल नबी सॻोरे जी न्याणी ख़ातून जन्नत जो वठूं था जेका चकी पीही बचनि खे खाराईंदी हुई ऐं घर जो समूरो कमुकार पंहिंजे हथनि सां कंदी हुई। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु पोरियत इंसान हो। हुन खजिन जे बाग़नि में पोरियो करे आज़ादी हासिल कई। तारीख़ में अहिड़ा ॿिया केतिरा ई मिसाल मिलंदा जो वक़्त जा वॾा वॾा बादशाह पिणु पंहिंजी गुज़रान ख़ातिर हथ जो पोरियो कंदा हुआ। नासिरुद्दीन हिंदुस्तान जो बादशाह हुअण बावजूदु टोपियूं ठाहे क़ुरान पाक लिखी उन मां हासिल कयल रक़म ते पेट गुज़र कंदो हो। उन खां सवाइ केतिरनि ई मिसाली माण्हुनि पोरिहे खां आर न कयो ऐं केतिरा ई वॾा बुज़ुर्ग के पेञारा त के लोहार त के कोरी यानी कपिड़े उणण वारा रहिया आहिनि। सिंध जो शहीद मखदूम बिलावल बि कोरको कमु कंदो हो। मथे ॾिनल मिसालनि मां साबित थिए थो त पंहिंजे हथनि सां पोरियो करणु केॾो न मानाइतो आहे। असांखे बि घुरिजे त पोरियत खे मानाइतो सम्झूं ऐं पोरिहे खे अज़ीम सम्झी उन खां आर न करियूं। हाणे हिन सबक जी मश्क पढ़ंदासीं। पहिरियों सुवालु आहे पोरियत लाइ नबी सॻोरे छा फरमायो आहे त हिन जो जवाबु आहे पोरियत लाइ नबी सॻोरे फरमायो आहे त पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। सवालु ॿियों आहे मस्जिद नबवीअ जी अॾावत में पाण सॻोरनि कहिड़ो हिसो वरितो। इन जो जवाबु आहे मस्जिद नबवीअ जी अॾावत में पाण सॻोरनि पंहिंजनि हथनि सां सिरूं धोए रहिया हुआ। सवालु टियों आहे हिन सबक में छा जी अज़मत बयानु कयल आहे। इन जो जवाबु आहे हिन सबक में पोरियत जी अज़मत बयानु कयल आहे। सवालु ॿियों आहे हेठियनि लफ़्ज़नि जी माना ऐं उन्हनि खे पंहिंजे जुमिलनि में कमु आणियो। पहिरीं असां लफ़्ज़ पढ़ंदासीं उन जी माना ऐं पोइ उन्हनि मां असां जुमिलो ठाहींदासीं। लफ़्ज़ आहे निगाह जंहिंजी माना थींदी नज़र ऐं उन जो जुमिलो असां हीअं ठाहींदासीं पोरियत अल्लाह जी नज़र में इज़त वारो आहे।
ॿियो लफ़्ज़ आहे क़द्र। क़द्र जी माना आहे इज़त। इन जो जुमिलो थींदो पोरियत जो क़द्र करणु घुरिजे। टियों लफ़्ज़ आहे रिज़िक़। रिज़िक़ जी माना आहे रोज़ी। इन जो जुमिलो असांखे अल्लाह साईं रोज़ी ॾिए थो। चोथों लफ़्ज़ आहे अॾावत। अॾावत जी माना आहे तामीर। जुमिलो ठाहींदासीं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद नबवीअ जी अॾावत में हिसो वरितो। पंजो लफ़्ज़ आहे लुक़्मो। लुक़्मो जी माना आहे गिराह। इन जो जुमिलो थींदो असांखे हलाल लुक़्मो खाइणु घुरिजे। टियों सवाल ॾिसूं था। टियों सवाल आहे हेठि ॾिनल ख़ाल भरियो। पहिरियों ख़ाल आहे असांजे नबी सॻोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पघर जे पोरे खे ख़ाली जाइ ॾिनल आहे चयो आहे। उन ख़ाली जाइ में असां लिखंदासीं हलाल। अल्लाह असांजे नबी सॻोरे पघर जे पोरे खे हलाल चयो आहे। ॿियो आहे हज़रत अली करमुल्लाह वजह यहूदियुनि जे बाग़नि में ख़ाली जाइ ॾिनल आहे करे गुज़र कंदो हो, त उन ख़ाली जाइ में ईंदो मज़ूरी करे। हज़रत अली करमुल्लाह वजह यहूदियुनि जे बाग़नि में मज़ूरी करे गुज़र कंदो हो। टियों आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ख़ाली जाइ ॾिनल आहे ठाहे पेट गुज़र कंदो हो, त ख़ाली जाइ में असां लिखंदासीं ज़रहूं। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ज़रहूं ठाहे पेट गुज़र कंदो हो। चोथों आहे ख़ाल भरियो सिंध जो मुहिब वतन आलिम मखदूम बिलावल बि ख़ाली जाइ ॾिनल आहे कमु कंदो हो, त उन ख़ाली जाइ में असां लिखंदासीं कोरको कमु कंदो हो। सिंध जो मुहिब वतन आलिम मखदूम बिलावल बि कोरको कमु कंदो हो। सवाल चोथों आहे कंहिं बि माण्हूअ साहवारी शइ जाइ ऐं कम जे आम नाले खे इस्म चइबो आहे। मिसाल किताब माण्हू स्कूल छोकर वग़ैरह। अहिड़ी तरह सां पंजो सवाल आहे अव्हां हिन सबक़ में ॾिनल इस्म आम चूंडे लिखो। त असां इस्म आम लिखंदासीं इंसान पोरियत माण्हू रिज़िक बाग़ कपिड़ो क़ौम वग़ैरह। इहे इस्म आम आहिनि जेके असांखे हिन सबक़ मां चूंडे लिखणा आहिनि।